जना नहीं साल साई मेरी औकात नहीं। वो जना जब तुम जानते हो कि मेरे सामने बैठने की तुम्हारी औकात नहीं है, फिर तुम अपने बेटे को समझाते क्यों नहीं? क्या अपने बेटे दरिया खान के हाथों से मरवाने चाहते हो? समझाओ अपने बेटे को। तो बड़ा बेइज्जत करूंगा तेरे को मैं साले। अभी जाओ असा पर अच्छा कहाँ ये रखा साले वाली है मतलब मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ। माँ तो खा बगैर मरी नहीं बस अध उर्दू तो अध सिंधी हिरंजा मुखारमा कमाला जानू ये तेरे ऊपर मरती हूँ। इशारा नहीं है जो हाँ ये नहीं करे मतलब दिल में खाते में चले तो ही कर खाते में जो जुड़े माई मुझे के पिना ही होया चीना अवर ले दस्ता अल्लाह को पूजा से वो चैन नहीं ना मतलब सीना में जो खाते में जो मैडम को ही करता मुझे सुगर माई मुझे के पिना ही होया चीना ही मनाला को मुझे तू ही कर जो तू ही वो कर तमा चंदो सांस चले दिया ला पूजन ये भी चलो मुश्किल नहीं बोल सकते तू गाला की जो आवाज डबिंग जो था डबिंग मर्दन जो माइन जो मर्द का गाला है ना सफाई चक्कर से बम लोगो जो मुश्किल दिया शपाना जो गाला लालू जो गाला जापान हां असगर जो गाला है मां असगर गाला है मुझे मसो बाहर के गलाला के पे बैठे ने जदी लालो आयो कौन सीना दे सियान जा मोरी खबर थी बात निकली छाचे नकदा से अदाकारी दाहन के संजू नकरू था कर अरे नकरू गुंडा कर लो परफॉर्म बेड़ी दी लाला हां अजी नकरू का कर दो अरे नकरू चाहिए वा आओ जे को गुड कराया तो तुम जी को एकड़ी करा दे बकरी वाली अच्छा वो ये पे समझ वो ये पे समझ नकल दी अच्छा इन्हें जो गालानी जो है एनो भलो भलो किरदार की जो मां ये जो समझा तो माना पेरी किस तरह उठी ने के देखा के हां नगाला उन बोलो किरदार में 5 वार अस्पताल में कंजो बार खड़ी भरी वजे को सची न थो कराए बताइए कौन जुमला भी याद न करना कौन सी अच्छा से हेरे की फायदो होयो ये जुमला भी ना न रीटेक न चाहूं सलिया ही ना पाण के हींअर सत ते बाबा ता जो सीना पेरें सेट ते पुछू ता बाबा जुमलो छा है ये पेरें ही पूछे दी क्यों क्यों वो जंदा जुमलो तो कोने नु से क्यों क्यों अब क्यों ये सब कौन बाबा हां ये जा जुमला सब असा की सजा के बैठा हूं रेडियो बाबा असा के सजा मिली आ अच्छा खुदा जो कसम तू कोने पूछे से सलाह भी दिया फिर तो वने हां या पूछो तो को संगे अंदर चलो आधा सो बाबा के ना है रिकॉर्डिंग दे रही बाबा फंक्शन में अच्छा शादी जगह फंक्शन में मूवी वगैरह आए तो जो सिस्टम वगैरह इस्तेमाल कर असाउने एदा सन रे हसे ने निशाना वादी असा गले गली में बेहतर बात कोटली ने मुलाकात कोटली में आया इसके ऊपर में मर रखे ये बोला ये अरे ये बोल हां ता बचो भाभी से लिख दिया बाहर से लिख दिया कै वो क्लियर अरे जो हेलो चाय तस्लीम करे जो इरफान भाई करे जो भाई कचहरी क्यों ओके ओके मिलते हैं ब्रेक के बाद थोड़ी देर के बाद राज का जो खणी आई आसान असाने दरवाजा मंगतो ना घरी उड़ी ना दरवाजा मंगतो सुभाणे जान के छोकरा बच्चो वडड़ा में जियो 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 आपा दोस्तों तकरीबन 12 ॾींहंनि खां पोइ दादू में थोरी घणी उस निकिती आहे ॾिसो थोरी घणी
ऐं केॾा ख़ुशि थिया आहियूं असां हे उस अॼु असां ॾिठी आहे हेॾनि ॾींहंनि खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त उस घणनि ॾींहंनि खां पोइ हिते आई आहे असां त अॼु आया पर तव्हां अॼु आया आहियो हिते 5 ॾींहं खां पोइ हाजन ॿुधायो आहे त उन सिज कोन ॾिठो उहो अदा हाजनि खे हिते 5 ॾींहं थिया इन जे करे तव्हांखे? पर हिते जेके न मूंखे अॼु 3 ॾींहं थिया आहिनि पर जेके हिते वारा लोकल माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे हा उहे चवंदा त 12 ॾींहं थी विया आहिनि हिते उस न निकिती आहे हे हिन जे फ़ोन हथ में आई फ़ोन कोन्हे या मिरर अथसि मथां असल में असांजो मेकअप वारो कोन्हे इन करे पाण महिनत पाण पियूं कनि हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे पर हिनखे त ज़रूरत ई न आहे सदिक ट्रेन जी एयर होस्टेस आहे माशाअल्लाह अपा मेकअप वारो न आहे मेकअप कीअं कयो आहे अचो मेकअप कयो काथे आहे मेकअप वारो आहे वो तव्हां नेचुरली अहिड़ा माशाअल्लाह बस थोड़ी घणी स्टिक आई है वापस न रियल तो चवां सीरियसली असां वरी माण्हू असां मेकअप कंदा ई न मेकअप वारो उनजे पुफी गुज़ारे वई आहे आई थिंक आवाज़ न असां हाणे माना कोर्ट मां वापस अची गई असां कोर्ट विया आहियूं पनाह वठी आहे न कंहिं वटि अच्छा कोर्ट माशाल्लाह करे अचो पोइ तव्हां सां कचहरी कंदासीं ॾाढा प्यारा पिया लॻो माशाल्लाह आपा अल्लाह हाफ़िज़ हाजन भाई इन एक्शन कुआड़ी खई हाजन भाई कुआड़ी खई अथव कंहिंखे था आणो बाबा हे नवाब खान जी सस घरानी थी आहे मुंहिंजी पनाह में आहे अच्छा सम्झी न छा था कयो हे बाबा ज़रूरु हाणे जहिड़ो थींदो नवाब खान जा छा था या नवाब हुनजी ससु हुनजी साली मूं वटि आई आहे अच्छा। ऐं लीने जहिड़ो कमीनो दहशतगर्द उन जे करे उहे हिफ़ाज़त में खई आहे हा सही सेफ्टी ज़रूरी आहे सेफ्टी ज़रूरी आहे हा, बिल्कुलु। सम्झी न हालांकि माण्हू नथी वठे सघे हूंदी आहे पर माना सेफ्टी हुजणु ज़रूरी आहे हा वह खणी ना भले ख़ैर आहे वो तो चवंदा कोन त मारी घटि गिले ई घणो हुयो हेलो असांजी कंटिन्यूटी जरा पिक्चर कढी त ॾिसो ज़बरदस्त पिक्चर माशाल्लाह ये हाणे कढी अथव इहा हाणे कढी वाह सच में भेणूं थियूं लॻो छा कई थोरो खुटी पे वो बस मूंखां नंढी आहे मां वॾी आहियां ज़रे घटि नंढी आहे सिया भाई छा था कयो भाई उस त निकिती काॾे वई वरी वई काम कयो थी ना दोस्त निकतिया अए। सच समझी अची हाणे मुंहिंजी ज़रूरत आहे न निकते अचो मारो सिया थोरो लिखंदो हलता उस जे आसरे वेठा आहियो ठही वियूं ज़ुबान लॻी वई न ज़ुबान हणाए न वापसि हिकिड़ी होॾे वे हिकिड़े हेॾो जहिड़ो वेठो तो हरे वरी तव्हां गॾु वेठी ऑपरेशन करायोसि मां कोन करायो आहे पोइ ठा थी वियो छा बनाए थियो एहसास थियो थी दुश्मनी हले थी पई ज़ोर शोर सां ख़तम थी वई हाँ परेशान थी ॾिसंदा केरु आया हे जेके आया अच्छा अचंदा आहियो हे अचनि था पिया हे कोर्ट मां आया आहिनि सभु जेके लॻे असांजे घर था अचो छो आया है असां पाण में कोन था चऊं पिया तव्हां करे सिजाग जो जुमलो इसी शादी मारो ए मेहमान आए हिननि सां मिलंदी आहे कान जा की मिलंदी आहे न अॼु भली भली आई आहे ठीकु आहे बाबा न बाबा होश में आहे ओके सी लॻो पियो आहे बाबा बाबा सर तेरो जुमलो छा आहे वो थोरो नु ए पोलियो वारो आयो केरन पोलियो वारियूं ओके ॾिसी छा पई मारो ही महिमान आया आहिनि हिननि सां मिलंदी कान छा हां यस क्यों अचो वो तुम्हारो